नाज़रीन ताकि बुधाईंदा हलूं तो पाकिस्तान जर्नलिस्ट एसोसिएशन ज़िला ॼामशुरी पारां ईद मिलन पार्टी ऐं हुन पार्टी दौरान तालका सेमण, तालका मांझन ऐं तालका कोटड़ी जिन जूं बॉडी मुकमल जोड़जक करे ऐलान कयूं वयूं। रिपोर्ट लियाकत अली चांडी जे मुताबिक़ महिमान खे सिंध जी सकाफ़त अजरक पिण पाराया विया। पाकिस्तान जर्नलिस्ट एसोसिएशन जे सूबाई सदर ऐं ज़िले सदर पिण स्टेज ते मौजूद। सिंध सूबाई सदर परवेज़ इकबाल जट, ज़िले ॼामशुरी जो सदर तलत महमूद शाह ऐं सीनियर सहाफ़ी साईं शेख सिंधी कंपेयरिंग कंदे ॼामशुरी जो जनरल सेक्रेटरी सहाफ़ी जामी कंबराणी ऐं कोटड़ी से मांझन खां आयल सहाफ़ी दोस्तनि वॾे अंग में शिरकत कई। साल के 7 जी पाकिस्तान जर्नलिस्ट एसोसिएशन की बॉडी आहे हुनजे लाइ सदर मोहम्मद यूसुफ भट्टी साहब, नायब सदर मोहम्मद हनीफ जहानी साहब में जो है सदर मुंतखब किया गया है जोहेब न्याजी साहब को। नायब सदर जिला है लगारी साहब, जनरल सेक्रेटरी जिला है याकत चांडिया साहब, ऑफिस सेक्रेटरी जिला है सिकंदर साहब, तलत महमूद साहब, जनरल सेक्रेटरी जामी साहब। माना असां साफ़ जा पाण में इख़्तिलाफ़ आहिनि जेको आहे सो वरी कंहिं ॾाहे चयो त इख़्तिलाफ़ तॾहिं पैदा थींदो आहे जॾहिं जेको आहे सो सोच में जिदत ईंदी आहे ऐं माण्हू सम्झणु शुरू कंदा आहिनि तॾहिं इख़्तिलाफ़ राय जो असीं बि इंसान जूं ग़लतियूं असां खां ज़रूरु थींदियूं हुजूं, दोस्तनि जे मयार ते शायदि असीं बि हर लिहाज़ सां पूरा न लथा हुजूं, पर मुंहिंजे ख़्याल में असां पंहिंजो वसो न घटायो आहे ऐं आउं वरी बि पंहिंजनि दोस्तनि खे पूरो थोराइतो आहियां जिन असां ते बि एतमाद जो इज़हार कयो ऐं असांखे जेको आहे मुख्य जनरल सेक्रेटरी ऐं सदर साहिब खे सदर चूंडियनि साईं तलत महमूद शाह जो असां हिन ज़िम्मेदारी खे अॻियां हलायोसीं ऐं आउं मर्कज़ जो पूरो थोराइतो आहियां जिन असांजे मथां एतमाद जो इज़हार कयो ऐं इंशाअल्लाह जेसी को नओं सेटअप ईंदो तेसी हीअ ज़िम्मेदारी असां वटि आहे ऐं असीं कोशिशि करे हिन में अमल में कॾहिं बि पुठियां न हटंदासीं। कदर अली फिरोज साहब, जॉइंट जनरल सेक्रेटरी आहिनि सिकंदर अली कुरैशी साहब, अकाउंटेंट आहिनि ज़ंके आहिनि निज़ामुद्दीन गंभीर आप जनता जेके पीटीएफ जा जनरल सेक्रेटरी आहिनि ऐं याकत चांडिया साहब, ऑफिस सेक्रेटरी लाइ सिकंदर साहब, नायब सदर आहिनि अबू बकर खोसो, जनरल सेक्रेटरी आहिनि इरफान साहब, ऑफिस सेक्रेटरी सरमद अली, ठीक है। साल के 7 जी पाकिस्तान जर्नलिस्ट एसोसिएशन की बॉडी आहे हुनजे लाइ आहिनि सदर मोहम्मद यूसुफ भट्टी साहब, नायब सदर आहिनि मोहम्मद हनीफ जहानी साहब,
जनरल सेक्रेटरी आहिनि शाहिद अली जदोई साहब, ऑफिस सेक्रेटरी आहिनि मोहम्मद अली मेमन साहब, जामी साहब आ जाए, दोस्तों के साथ एक ग्रुप फोटो भी हो जाए। फिर वो सदर साहब है, आप भी आ जाए। नहीं थोड़ा सा ठीक है, आए ये होता रहेगा, हम आपके साथ हैं। आप हमने कहाँ छोड़ना है। जामी के बीच पे देना पड़ेगा। निज़ाम कमीशन साहब जेके बि दोस्त साईं एजाज़ सीनियर साहब बि साईं एजाज़ कुरैशी साहब ऐं साईं शेख सिंधी साहब ऐं ख़ासि करे मुंहिंजा उस्ताद मुंहिंजा वॾा पीर जिन हमेशह मुंहिंजी रहनुमाई बि कई आहे ऐं हर ॾुखे वक़्त में सहाफ़त दुनिया में मुंहिंजो साथ ॾिनो आहे। ऐं साईं यूसुफ साहब ऐं उन समेत सऊद साहब सभिनी खे अस्सलाम या भली करे। साईं ॻाल्हि इहा आहे त हिकु प्रोग्राम इलाही लेट थी वियो आहे, कोशिशि कंदासीं त मुख़्तसर रहे ऐं बहितर थिए। थोरी ऐं आख़िर असांखे कहिड़ी ज़रूरत हुई त डिस्ट्रिक्ट जामशोरो में PGA खे असां खणी आयासीं। सहाफ़ती तंज़ीमूं मौजूदु हुयूं, ॿियो बि इलाही कुझु हिते मौजूदु हो, पर असां जेॾी महिल तक़रीबन हिकु साल खां सभु दोस्त सोचे रहिया हुआसीं त को सेटअप आणिजे। असां ॾिठो कि तकलीफ़ सभु दोस्तनि खे हिते प्रेस क्लब हूंदे बि हिते यूथ जेके आहिनि पाकिस्तान में जमायत हूंदे बि शिकायतूं हुयूं, मसइला हुआ जिन जो अज़ारो न पियो थी सघे, कमी हुई। असां सोचियोसीं कि पुराणे सेटअप जो असुल जो या वरी को नओं प्रेस क्लब खोलियूं, जॾहिं त तव्हां ॾिसंदव त 5-6 किलोमीटर जे अंदरि तक़रीबन कोटली ऐं जामशोरो जो 5-6 किलोमीटर आहे, इन जे अंदरि तक़रीबन हिन टाइम कोई 5 खां 6 प्रेस क्लब हलनि था। असीं ॿियो प्रेस क्लब खोले ॿियो छा कयूं? मुंहिंजे ख़्याल में दोस्त सोचींदा हुआ त प्रेस क्लब ई खोलणो त मूं चवणु त उन्हनि वटि बि कहिड़े एहतिजाज करणु कोन थो वञे। हिते जी हाणे साथ साथ इहा आवाम जी पोजीशन इहा बीठी आहे जो हीअ जेको तव्हां अगरि ॾिसंदा हो त कोटली ऐं जामशोरो जे प्रेस क्लबनि ते हाणे एहतिजाज करणु आवाम कोन थी वञे। आवाम एतिरी मायूस थी चुकी आहे हिते जे सिस्टम खां, त असां सोचियोसीं त बहितर को नई शइ खणी अचूं। उन लाइ असां पाकिस्तान जर्नलिस्ट एसोसिएशन सां राब्तो कयोसीं, असांखे दोस्तनि मान ॾिनो, उनजी वॾी महिरबानी जो असां हिते सिलसिलो जोड़ियोसीं ऐं कम खे अॻियां कयोसीं। पर थोरे वक़्त में असांजी पंहिंजी कोशिशि हुई त असीं दोस्तनि ताईं पहुचूं। डिस्ट्रिक्ट इलाही वॾो आहे, तक़रीबन डिस्ट्रिक्ट खां 200 किलोमीटर ते आहे, 170-175 किलोमीटर ते आहे पाण ताईं। असां लाइ ॾुखियो हो, पर जेतिरो असां लाइ पुॻो असां कयोसीं 2 महीननि में। ऐं ख़ासि करे वरी बि सभिनी दोस्तनि जो वॾो थोराइतो हुया जिन असांखे सुठी मोट ॾिनी। अॼु बि जेको आहे, हालांकि राति ताईं सुबुह ताईं बि मूंखे नूरियाबाद जा दोस्त पाण चवंदा आहिनि त सेफ ऐं उन्हनि जो पुठे हफ़्ते में असांखे चवणु इहो हो त असां अचणु चाहियूं था ऐं असांखे खणो गॾु पाण सां। असीं बि इंसान जूं ग़लतियूं असां खां ज़रूरु थींदियूं हुजूं, दोस्तनि जे मयार ते शायदि असीं बि हर लिहाज़ सां पूरा न लथा हुजूं, पर मुंहिंजे ख़्याल में असां पंहिंजो वसो न घटायो आहे। ऐं आउं वरी बि पंहिंजनि दोस्तनि खे वॾो थोराइतो आहियां जिन असां ते बि एतमाद जो इज़हार कयो ऐं असांखे जेको आहे मुख्य जनरल सेक्रेटरी ऐं सदर साहिब खे सदर चूंडियनि साईं तलत महमूद शागी जो असां हिन ज़िमेदारी खे अॻियां हलायोसीं। ऐं आउं मर्कज़ जो वॾो थोराइतो आहियां जिन असांजे मथां एतमाद जो इज़हार कयो ऐं इंशाअल्लाह जेसीं को नओं सेटअप ईंदो तेसीं हीअ ज़िमेदारी असां वटि आहे ऐं असीं कोशिशि करे हिन में अमल में कॾहिं बि पुठियां न हटंदासीं। माना असां साफ़ जा पाण में इख़्तिलाफ़ आहिनि जेको आहे सो वरी कंहिं ॾाहे चयो त इख़्तिलाफ़ तॾहिं पैदा थींदो आहे जॾहिं जेको आहे सो सोच में जिदत ईंदी आहे ऐं माण्हू सम्झणु शुरू कंदा आहिनि, तॾहिं इख़्तिलाफ़ राय जी